अदी भागुल वनवाजी ऐं मंगणे जी मिठाई कुंवारे तन लाइ आदि अथमि। सभु कुझु संभाले अदीअ मीरा खे ॾिनो अथमि। भला मंगणे जे पोते जूं चारे कुॾूं ॿधियो अथव? वाह दी वाह, हर कम बस असुलो तैयार लॻो पियो आहे। सुबुह शहर विया हुआसीं, उते बादाम, मिश्री, अखरोट, किशमिश ऐं जेको बि सामान हूंदो आहे इहो खाइण पीअण जो सभु पंहिंजो हड़ ठाहे अलॻि रखियो अथमि। ऐं अधे बचल लाइ हलो ॾाॾा मूं अजरक वरिती आहे ऐं उनजे लाइ मिठाई जो दॿो जेको न सो पंहिंजो धार ठहिरायो तव्हां। असांखे छॾे खणी तूं रुॻो कुआरितनि जी पूरत कर। मंगणे जी मुंडी ठाराई थी या विसरी वई आहे? मां चरी थी आई चा वरी कीअं विसरती मूंखे? अदी अध तोले जी मुंडी ठाराई अथमि, उहा कीअं विसरंदी? ऐं हा, बनवा जे लाग में छा छा वरितो अथई? माइको मूंखे चरियो सम्झो अथई छा? ॻाल्हि ईअं थी करे अदा ॼण त मूंखे ख़बर ई कान्हे त वना में छा छा ॾिबो आहे। ऐं हेॾो वॻो, हेॾियूं चूड़ियूं, हेॾी चोटी, इहे सभु मूं वठी छॾिया आहिनि। पंजेरी अला जे अदा सभु कुझु वना जो बि ख़ैर सां सामान अधी अखियो उहो असां पाण ठहिरायो आहे। उहो अखियो बि मूं वठी छॾियो आहे। हली छोकिरी खे ॿधंदासीं। बाक़ी हिकु कमु कजांइ, ईअं न त घोट जा खीसा ख़ाली हुजनि। अदी भागुल तूं दिलि जाए करे। अदा उर्स राज खे कहिड़ी महिल जो ॿुधायो अथई? हई अदी हर को पंहिंजे घरां मान छांदो करे उन खां पोइ निकिरंदो आहे। कहिड़ो हाणे रेल जे पंध ते असीं हलंदासीं मंगणा ईअं वना करण, हिते जो हिते त आहे। अदी अमीरा सिज बीठे सभु कुझु थिए त हर को पंहिंजे घर हलियो वञे। अदी तव्हां वई मां छा थो कयो त मां अधु बचल खाने खे वठी अचां। न अदा तूं हुनजी फिक्र न कर, हू पाणी पुॼी वेंदो। भाऊ फोग पुटनि समेत नज़र कोन पियो अचे, ख़ैर त आहे न। इहो वरी केॾांहुं वेंदो? ओ परे ॻोठ में कोन उन्हनि जी शादी आहे, तोखे बि त दावत हुई न था, उते पुटनि खे वठी विया वॼाइण। हा बसि आउं सभु जल्दी ॼाण आया। हा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।